अब अंधा थी लहवन आखे बुलाशा धीमी कख गलियां दे तेरी मुरासिल थी वन एक इंसान बनाया मैं को इंसान बनाया मैं को। भाईजान कराची के लिए टिकट चाहिए, दे दें। एक इंसान बनाया मैं को इंसान बनाया मैं को एक इंसान बनाया मैं को इंसान बनाया। चाय पियोगे? चाय पीना तवा नहीं वक्स है जेंदा मियां दे विच रूह को बेचैन करेंदा। शायद तव्हां मूंखे नथा सुञाणो। मुंहिंजी भेण सफ़िया तव्हां सां गॾु पढ़ी आहे स्कूल में। किॾां वञी रहिया आहियो तव्हां? कराची। मां भी कराची वञी रहियो आहियां। सफ़िया अक्सर तव्हांजी ज़िक्र कंदी रहंदी घर में। तव्हां त पढ़ाई अध में छॾे ॾिनी न? सफ़िया बाजी हाणे सिंध यूनिवर्सिटी में मास्टर्स करे रही आहे। अच्छा, माशाल्लाह। मैं की जाना मोहब्बत करना आस पली थी अंदर पलना बाबा खुद लो फकीर सदाबा बाबे फिरदा बेस ठगाना पीता इश्क का जहान सादिल मस्तो मस्त मुरा। जी पुत्र चाचा मूंखे पैसा खपनि। कॉलेज आना मैं फॉर्म पिया भरजनि त उनजी फीस लाइ मूंखे पैसा खपनि। ऐं हा ॿ फोटा बि कढजंदा त वाह साईं वाह वॾी मॉडलिंग थी करें वॾा फोटू था निकिरनि अॼुकल्ह। तूं चुप कर पुट। पहिरीं तारीख़ ताणी तरस ऐं तोखे पैसा ॾींदुसि त पोइ फोटू कढाइजां। असां लाइ त पहिरीं बि आख़िरी हूंदी आहे साईं। हिते ॻाल्हि ॿुध बाबा, काई ज़रूरत न आहे हिनखे पैसा ॾियण जी। मूंखे किश्तियुनि ते मोटरसाइकिल वठाए ॾे, घर जा उहे सॼा कम मां कंदो, वधीक ज़रूरी हूंदा आहिनि। हे चंची वंची ते मां चकर न हणंदो माई। तोखे चवां पियो तूं माठ कर। पिया नौकर वेठो हुआ शिकिल अथसि फोटू कढाइण जहिड़ी, वाङणनि जहिड़ी शिकिल अथसि। तू विच में हर बार असां घर में तो पी कुछ छॾे वियो। चाचा ॾिसोसि था मां तव्हां सां बि ॻाल्हायां न। अरे तोखे चवां पियो माठ कर। अॼु लाइ मां टिकिया असां इहा खून आहे साईं। ॻाल्हाईंदो खून मां कंहिंजो पिया मां तुंहिंजी कमाई मां थी मां। काई ज़रूरत न आहे हिनखे पैसा ॾियण जी। असांजी जायदाद मां हिनो कहिड़ो कमु? अरे तूं माठ पतो कर। बि न ॾींदा मां चवाईंदो पपा हिनखे। बारो विच में बकवास कंदो आहे। सवा को चढ़ियो आई दिमाग ख़राब तो करी। ओ वण वण हेठा विरहे पई वारियां अल्लाह सूर इन्हईअ साड़ी साड़ी मुझे ब्याह।